अल्हम्दुलिल्लाह मुझे तो खुशी थी साईं शाह साहब बुधाए तो इहो ॿियनि मेलनि जहिड़ो मेलो कोन्हे तुर्गो क़ुरान हदीस ऐं मौलूदी रात खानी थींदी आहे पर असां दरगाह हुन बुज़ुर्गनि सां कहिड़ी हालत कई आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ अमा असांखे ख़बर आहे शरीयत पाक जो मसइलो आहे कानून आहे त रब पाक जी ज़ात बाबरकात जे बैत रब्बी खां सवा ॿी कंहिं शइ जो तवाफ़ न कबो आहे। आओ या न आम तरह सां माण्हू छा चवंदा बाबा फलाणे साईं जो चवण आहे त साह मुंझाए 7 चक्कर मुंहिंजे कबर खे जेका माई हणंदी तंहिंखे पुट थी वेंदो। हाणे 7 चक्कर कबर बि ख़ैर जो 5.5-7 फुट हीअं डिघी आहे वरी थलो था मुरीद ठाहिनि खणी वॾो हाणे वरी उनखे 7 चक्कर केरु हणे पोइ ज़रूरु माई भॼे ईअं न सही ढोड़ पाए। और मुंहिंजा अदा दोस्त दी पोइ छा थी पवंदो न्याणी आहे कुंवारी आहे या जवान आहे या बालिगा जेका बि आहे जेका पुटड़ो वठण आई आहे ज़रूरु शादीशुदा हूंदी जंहिं महिल ईंदी त मुंहिंजा अदा मज़ार जे ॿाहिरां हाणे साह बि न खणे 7 चक्कर भॼ भॼा पोटी लथी पई आहे सॻियूं थी लथी पियूं आहिनि कांच मथे लॻी पई आहे खमीस मुंहिंजा अदा हेॾे होॾे थी वञे औलिया अल्लाह जे मज़ारा जो तक़दुस कोन्हे जो हुनजे ॿाहिरां भॼिजे ड्रोड़ जे मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ शरीयत मुहम्मदी जे सख़्त ख़िलाफ़ आहे इहो शैतानी खेॾ ख़िरेब आहे शरीयत मुहम्मदी में हलाल कोन्हे को अल्लाह जे वली इहा ॻाल्हि कान चई आहे तोखे शैतान ॿुधाए गुमराह कयो। ख़बरदार गैर शरई कम न कर चल न का कबर ॾिसूं चट चटा चट चटा कहिड़े किताब लिखियो आहे मूंखे ॾेखारियो कंहिं ॿुधायो कंहिं शरीयत जी किताब में हुजे। महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मज़ार खां परे थी बीहो मुंहुं तव्हां जो बैतुल्लाह ॾे न हुजे पुठी मुंहुं कबर जे तरफ़ हुजे हथ सवा कबर खां परे बीहो सेरां थी बीहो। सरकार फरमाइनि था जगह नाहे त तव्हां सॼे पासे बीहो जगह नाहे त मथनि खां बीहो ओॾो जगह नाहे त खाॿे पासे बीहो जिथां सहूलत थिए कबर खे बीहो परे थी बीहो। सरकार फरमाइनि था जीअं साम्हूं माण्हूअ खे ॾिसबो आहे ऐं सामने माण्हूअ जे आॾो ॾिसण में आसानी थींदी आहे पर पुठीरो बीबो त पोइ कंध फेराए ॾिसंदो आहे त हुन ॾिसण वारे खे तकलीफ़ थींदी आहे। मुस्तफ़ा करीम फरमाइनि था तव्हां कबर जे वेझा थी साम्हूं बीहो जे कबर वारो तव्हांखे ॾिसे कंध फेराए तव्हांखे तकलीफ़ में हुनखे न विझो साम्हूं बीहो जगह ना है मथन खां बीहो ॿिए पासे बीहो पर वेझा न अचो हथ न लॻायो। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद मुल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह जेको असां अहले सुन्नत जो मुजद्दिद ऐं पेशवा आलिम थींदा उन पंहिंजे किताबनि में हेॾियूं फतवाऊं लिखियूं आहिनि। हज़रत अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी तव्हांजे पारे जो आहे असांजे उत्तर जो हज़रत मौलाना अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह वॾा वॾा जय्यद उलमा किराम आहिनि उन तमाम उलमा किराम जी मुत्तफ़क़ा अलैह फतवा आहे त कब्रुनि खे हथ लाइण कब्रुनि खे जुमियूं ॾियण कब्रुनि खे भाकुर पाइण मुंहिंजा अदा इहे सभु बिदअत ऐं नाजाइज़ फेल आहिनि। कब्रुनि खां परे थी बीहो अल्लाह अल्लाह कयो क़ुरान पढ़ो ज़ियारत कयो ख़ुदा पाक जल जलालु मन वारो जे वलियनि जो वसीलो वठो जाइज़ तरीक़े सां ख़ुदा खां घुरो नाजाइज़ कम न कयो। छल न कंहिं माईअ खे मुंहिंजा अदा मथे में सूर पए मां मारिया मूं साईं फलाणे जी झंड बासी हुई छोरो खणी हल त झंड हली लाहियूं हे उलमा जी जमात वेठी आहे आलमनि खां तस्दीक करे सघो था मुंहिंजा सोना शरीयत जो कानून आहे त जेका शइ जिस्म ते आहे मौजूद उहा पाक आहे जिस्म खां जंहिं टाइम जुदा थी सा नापाक आहे वार आहिनि जिस्म ते आहिनि पाक आहिनि पर जिस्म खां जुदा थियनि शरीयत जो कानून खे दफ़न कयो न तुंहिंजे हथनि में आहिनि पाक आहिनि न तो लाथा ये नापाक थी आहे जिस्म मां जेका शइ जुदा थी थिए उहा नापाक थी वञे या मकरूह थी वञे पई शरीयत जो कानून आहे ॿार ॼमे 6 ॾिहाड़ा गुज़ारियो 7 ॾिहाड़े झंड लाहियोसि उहे वार पेट वारा कूड़ियो उहे वार कूड़े उन्हनि खे तोड़ियो उन जेतिरी चांदी अल्लाह जे राह में ख़र्च कयो 7 ॾिहाड़े नालो रखो ख़ुदा तौफ़ीक़ ॾेव त 7 ॾिहाड़े अक़ीक़ो कयो सुन्नत मुअक्कद आहे जेकॾहिं तव्हां वटि ताक़त न आहे त मिड़े ख़ैर आहे पर 7 ॾींहं वार ज़रूरु लाहियोसि 7 ॾिहाड़े नालो ज़रूरु रखोसि। ऐं असां वटि 3 वञनि 6 साल गुज़री वञनि जीअं जो छोरो ॼाओ झंड लाहिणी आहे साईंअ ते हाणे इहा तोवारी नापाक झंड साईंअ खे खपे उहा नापाक अची दरगाह ते लाह पीर वटि लाह क़ुरान छो थो पढ़ी ख़ैरात छो थो करी
अल्लाह के छो थो याद करी, नफल छो थो पढ़ी, इहा झंड जेका शरा मुहम्मदी में सते ॾिहारे तोखे कूड़नी हुई, उन खां पोइ मतिलब जी तोखे इजाज़त कान हुई, उहे नापाक पेट वारा वार खणी पाक जगह जिथे अल्लाह जे अनवार इलाही जी बारिश थी रही आहे, उते तूं छाजे लाइ थो खणी अची पियो। वरी छा चवंदासीं, ॾाढो अहिड़ो उगरो आहे, जेकॾहिं असां साईंअ जी झंड लड़ी त छोरो चरियो थी पवंदो। मुंहिंजा दायो कंहिं हिदायत हदीस में कोन्हे, कंहिं किताब में कोन्हे, कंहिं फिक़ह जे मसइले में कोन्हे, बाक़ी माइन वारे किताब में ज़रूर आहे। ऐं इन किताब खे पाण अहिड़ो पढ़िया आहियूं जो क़ुरान हदीस पोइते, पर माई वारो किताब सभिनि खां ज़ोर आहे। सही घर जो धणी आहे न, सही लठ थी वहे पई, मानी महल ते कान मिलंदी, कपिड़ो कोन मिलंदो, हा न सही। मुंहिंजा दा अञा ॿियूं ॻाल्हियूं हाणे तव्हांखे छा खोले ॿुधायां। मुंहिंजा भाउ अज़ीज़, अवां सोचींदो मोल साहिब तुंहिंजो पालो ई कोन पियो आहे। ओ मुंहिंजा सोना अज़ीज़, ख़ुदा शल तव्हांखे बि ईमान ॾे, चओ आमीन। मर्द थियो मर्द, मर्द आहियो न, मर्द थी ॾेखारियो। अर्रिजालु क़व्वामून अलन निसा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे, मर्द हाकिम आहे, औरत हुनजी महकूम आहे। मर्द खे हमेशह अल्लाह पाक हाकिम बणाए मोकिलियो आहे, पर जेको पाण हिमत छॾे, आम चवणी आहे जे मुड़ुस थे भारी त ॾाढ़ी बि बार आओ या न। छा चवंदा हो, मुड़ुस थे भारी त चओ त सही, ॿुधां त सही, बार थींदी आहे न। हथ खणी लॻायो, घणनि खे बार थियो आहे? थोरो हथ लॻायो, हथ त घुमायो, ख़बर त पयो घणनि खे बार आहे। ऐं मुस्लमान तुंहिंजी हालत। ओ मुंहिंजा अदा, असांखे रस्मनि रवाजनि मारे विधो, असांखे महाज़ अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, रस्मनि अहिड़ो त ख़राब कयो आहे जो शरीयत पाक जे वेझाई कोन आहियूं। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, असीं ॻाल्हियूं वरी पंहिंजे में वेही कंदासीं, वाह वाह जे साईं मदन मदन हो, भिट धणी त भिट धणी आहे, पर मदन जी मंज़िल अञा मथे। अरे इहो वरी कीअं? जिसे भिटाई साहब पियो वज़ू करे, मदन चयो छा थो करी? कि वज़ू थो कयां। कि ईअं थोरो वज़ू कबो आहे, हीअं कर, नार पेवड़ो नेसर में बुक ॾेई खणी वात ते पाणी झलई, हितां जो पाणी पियो विझे त पोयां ओतिरो पाणी पोयां पियो निकिरेसि, जे अंदरि ईअं ओडार न, हितां उमाड़ त हितां पियो निकिरे, तो रुगो ॿाहूं धोतियूं, हथ धोता। साईं मदन जी मंज़िल मथे आहे। ओ मुंहिंजा दा, तोखे ख़्याल त कोन आयो अलाए छा चई वई, ज़बान मां कहिड़ा लफ़्ज़ कढी वे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह आले रसूल आहे, मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो बचड़ो आहे, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ आहे, नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे शरीयत जे मथां पैरवी करण वारो आहे, निमाज़ी हो, आबिद हो, ज़ाहिद हो, ज़िक्रुल्लाह करण वारो हो। उन खां हिकिड़े खोलूअ खे तो मथे कयो आहे। यादि रखजांइ, भिटाई साईं फरमाईंदो आहे, हर दम कन हर नाम धोवन ॾिहाड़ी धोतिया, मनु न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम, हाणे बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो।